अहम ख़बर ॾियूं। पीपल्स पार्टी जो बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरवाणी में वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ कराची खां निकतल अवामी लॉन्ग मार्च काफ़िलो अॼु मुल्तान खां खानेवाल ऐं चीचा वतनी रस्ते साहिवाल पहुचंदो। अवां खे आगाह कयूं पिया, अपडेट पिया कयूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लॉन्ग मार्च बाबति आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी जो बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरवाणी में वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ कराची खां निकतल अवामी लॉन्ग मार्च वारो काफ़िलो अॼु मुल्तान खां खानेवाल ऐं चीचा वतनी रस्ते साहिवाल पहुचंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खानेवाल ऐं चीचा वतनी में लॉन्ग मार्च जे जलसे खे ख़िताब पिण कंदो। अवां खे आगाह कयूं पिया, काफ़िलो राति साहिवाल में तरसंदो। रहीम यार ख़ान मुल्तान ताईं सराइकी वसीब जे नंढनि वॾनि शहरनि में अवाम विख विख ते भरपूर आजियां कंदे नई तारीख़ सर्जे छॾी आहे। अहम ख़बर बाबति तव्हां खे अपडेट कयूं पिया। नाज़िन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 27 फरवरी खां मज़ारिकात खां निकतल अवामी लॉन्ग मार्च लियाकतपुर, चन्नी ॻोठ, अहमदपुर शर्किया, लोधरा ऐं मुल्तान में जलसा थींदा, जॾहिं त अवाम जो समुंड उथली पियो आहे। जीअं भुट्टो जे नारनि जी गूंज आहे। पीपल्स पार्टी जे गीतनि ते कारकुन झुमरियूं पिण हजाया आहिनि। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा आहियूं त हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे। वीडियो लिंक ते असां सां मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी, धरती टीवी जो रिपोर्टर। जी अब्दुल्ला, अवां उते मौजूद आहे, ॿुधाइजो त छा सूरत हाल आहे, हिन वक़्तु कहिड़ा मंज़र आहिनि? जी बिल्कुल, कराची का निकतल पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में ही अवामी मार्च इन वक्त पंजाब सूबे के मुल्तान शहर में मौजूद है। जैसे मुल्तान शहर का कुछ देर का पोए बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में ही हितों जो काफ़िलो साहिवाल रवाना थी। छाकाणि त अॼु जेको आहे सो ही 6 ॾींहं आहे। 6 ॾींहं में कराची में निकतल ही अवामी मार्च मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो करे साहिवाल में तरसंदो। उन खां पोइ जेको आहे सो सुबुह जो उन खां पोइ हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद लाइ रवाना थींदो। जॾहिं त अॼु जेको आहे सो 6 ॾींहं ते मुख़्तलिफ़ हंधनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब पिण कंदो, जलसेगाह में पहुचंदो। पर उन सां गॾोगॾु जेके रोड रस्तनि ते बीठल माण्हू आहिनि उन्हनि खे पिण जेको आहे सो भलीकार चवंदा ऐं उन सां गॾोगॾु मां इहो पिण वाज़े कंदो रहां त हिन वक़्तु असीं जिते मौजूद आहियूं ही मुल्तान शहर जी जेको आहे टेंट सिटी क़ाइमु कयो वियो आहे, जिते हज़ारनि जी तादाद में ही कारकुन आहिनि जेके मुख़्तलिफ़ सिंध जे ज़िलनि खां आयल आहिनि। उहे जेको आहे गॾु थींदा। उन खां पोइ जेको आहे सो जीअं ई बिलावल भुट्टो ज़रदारी पहुचंदो उन खां पोइ हितां जेको आहे सो गॾिजी सभु रवाना थींदा ऐं मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे करे अॼु साहिवाल राति ताईं पहुचंदा। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी आख़िरी जेकी अॼु ख़िताब थींदो उहो साहिवाल जी तक़रीब में कयो वेंदो। जी।